फास्ट बॉलर मोहम्मद शामी जी वर्ल्ड कप 2023 में शानदार कारकर्दगी ॾेखारण जे बावजूद संदसि निजी ज़िंदगी मसइलनि जो शिकार आहे। आईसीसी वर्ल्ड कप में मोहम्मद शामी जी शानदार परफॉर्मेंस ते संदसि अॻूणी ज़ाल खां इंटरव्यू वरितो वियो। हूअ टीम जी कामयाबी ते त ख़ुशि हुई पर अॻूणे मुड़ुस मां नाख़ुशि हुई। पंहिंजे अॻूणे मुड़ुस मोहम्मद शामी जे हवाले सां ख़ासि जॾहिं पुछियो वियो त संदसि चवणु हो त काश हू जेतिरो सुठो रांदीगर आहे ओतिरो ई सुठो मुड़ुस ऐं वालिद बि हुजे हा। हसीन जहां वधीक चयो त मुंहिंजी धीअ मुंहिंजो मुड़ुस ऐं मां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे पे सघियासीं, पर इहो तॾहिं थिए हा जॾहिं शामी सुठो मुड़ुस हुजे हा। संदसि वधीक चवणु हो त जेकॾहिं हू सुठो मुड़ुस बि हुजे हा त अॼु असां गॾु हुजूं हा ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुजूं हा। हसीन जहां चयो त शामी जूं ग़लतियूं आहिनि, हू लालची ऐं ख़राब ज़हन जो माण्हू आहे, इन जे करे असां टिन्ही खे नतीजा भोगणा पिया। भारतीय फास्ट बॉलर मोहम्मद शामी जी अॻूणी ज़ाल हसीन जहां 2018 में मथसि घरेलू तशदुद जो इल्ज़ाम लॻायो हो, जंहिंखां पोइ हू धार थी विया। हसीन जहां हिक सवाल जे जवाब में चयो त जॾहिं शामी सेमीफाइनल मैच में न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ 7 विकेट हासिल करे रिकॉर्ड टोड़ियो त तव्हांखे कुझु ख़ासि लॻो हूंदो, पर मूंखे कुझु बि ख़ासि महसूस न थियो। मूंखे लॻो त भारत सेमीफाइनल खटे वियो आहे ऐं मुंहिंजी दुआ भारत लाइ हुई। मोहम्मद शामी ऐं हसीन जहां विच में हिन वक़्तु कानूनी वेढ़ हली रही आहे, छो त शामी जी अॻूणी ज़ाल संदसि ख़िलाफ़ तशदुद जो इल्ज़ाम हणंदे पुलिस में शिकायत कई हुई। हसीन जहां अक्सर पंहिंजे बयाननि में दोखेबाज़ मर्दनि ख़िलाफ़ ॻाल्हाईंदी आहे ऐं चवंदी आहे त मुड़ुस जॾहिं ज़ाल खे दोखो ॾींदो आहे त पोइ बि ज़ाल खे ई ॾोही सम्झो वेंदो आहे। ॿिए पासे शामी हमेशह पंहिंजी अॻूणी ज़ाल जी शिकायतुनि जी तरदीद कई आहे ऐं चयो आहे त हू खेसि बदनाम करणु चाहे थी।